सांगड़ ज़िले में जॾहिं खां मुंहिंजी पोस्टिंग थी आहे हिते हलंदड़ मंशियात जे अॾनि खे मुंहुं बंदि करायो आहे। मां जिते बि रहियो आहियां कोशिश इहा ई कई आहे त अमन अमान करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। अहिड़ो इज़हार एसएसपी सांगड़ बशीर अहमद ब्रोही प्रेस क्लब सांगड़ जे वफ़द सां सदर रज़ा खान पठान, जनरल सेक्रेटरी मुनव्वर शाहीन, सीनियर नायब सदर सग़ीर राजपूत ऐं ख़ज़ानची मुर्तज़ा मंगी सां तारुफ़ी मीटिंग में कयो। हुन वधीक चयो त मां सांगड़ ईंदे ई ज़िले अंदरि हलंदड़ मंशियात खे बंदि करायो आहे। मां जिते बि रहियो आहियां उते जी आवाम जी ख़िदमत कई आहे। तव्हां सहाफ़ी दोस्त क्राइम खे हाईलाइट कंदा आहियो, जंहिंसां असांखे उन ॾोहारी ताईं पुॼण में आसानी थींदी आहे। मां जेतिरो वक़्तु सांगड़ में आहियां कोशिश कंदसि त सांगड़ जी आवाम खे पुलिस मां का शिकायत न हुजे। आख़िर में प्रेस क्लब सांगड़ जे सदर रज़ा खान पठान एसएसपी सांगड़ बशीर अहमद ब्रोही खे प्रेस क्लब सांगड़ अचण जी दावत ॾिनी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।